आयो लाल सभई चओ झूलेलाल। दुख भी ॾींदा आहियो सुख भी ॾींदा आहियो। कीअं शुक्र करियां मां अव्हांजा मुंहिंजा झूलण साईं। मां थोरो घुरियां थो अव्हां बेहिसाब ॾींदा आहियो। 14 सवाल जो सही जवाब आहे डी। मिर्ख शाह खे क्षमादान ॾियण खां पोइ साईं झूलेलाल मिर्ख शाह खे आदेश ॾिनो सदैव सभी धर्मनि जो सम्मान करियो ऐं पंहिंजे धर्म में रहो। सवाल 15 कहिड़े सौदागर जी ॿेड़ी रोहिणी ऐं बखर जे विच में भंवर में फसी वई हुई? ए परमानंद, बी मिर्ख शाह, सी संत पुगर राय, डी बुड्ढा साहिब। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो।